जॾहिं त माज़ी में असां ॾींदा रहिया आहियूं आजाऊं, पर हिन वॾी लेवल ते आजाऊं अॼु ॾिनो पियो वञे, इन जी ख़ासि कहिड़ी ॻाल्हि आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु हिन प्रोग्राम खे हिन वॾी लेवल ते असांखे आजियाणे जो मक़सदु इहो आहे त असांजी नामवर सियासी शख़्सियत अब्दुल हकीम बलोच जेको NA 237 तां तमामु सुठे मार्जिन ते ऐं हिकु साबिक़ वज़ीर आज़म नाहिल वज़ीर आज़म खे जेका शिकस्त ॾिनी आहे उहा पूरे मलीर में छा पर पूरे पाकिस्तान में हिकु कमाल ऐं मिसाल आहे त हिकिड़े वज़ीर आज़म खे इन हिकिड़ी सीट ते जेको अब्दुल हकीम बलोच साहिबु ॾिनो आहे शिकस्त, उन जी ख़ुशीअ में असां हीअ वॾे लेवल ते प्रोग्राम रखियो आहे। छोकी अब्दुल हकीम बलोच असां वटि हिकिड़ी नामवर शख़्सियत आहे, हिकिड़ो नामवर सियासी शख़्सियत आहे। शुरू खां स्टार्ट खां वठी जॾहिं खां पीपल्स पार्टी में हिननि शमूलियत कई आहे तॾहिं खां हिते मलीर जे माण्हुनि जे लाइ हिननि तमामु घणियूं कोशिशूं कयूं, हर लेवल जूं, चाहे असांजी मेडिकल सीटनि ते, चाहे असांजी इंजीनियरिंग सीटनि ते, चाहे इंफ्रास्ट्रक्चर ऐं डेवलपमेंट साइड ते, ऐं एजुकेशन ऐं हेल्थ जे हवाले सां हिननि जूं काविशूं, हिननि जूं महिनतूं असां खां लिकियल छुपियल कोन्हनि। तंहिंजे करे असां